चेतनादन गवर्नमेंट के तरफा जो गरीब अवाम पाकिस्तान पूरी गरीब अवाम ते जो एटम बम रात के अंधेरे में किरायो उन खां पोइ जीअं ई सुबुह थी आहे गरीबन जूं रीहूं ई रड़ियूं निकिरी वियूं आहिनि। काज़ीअ मंदे आसपास में जीअं 55 पेट्रोल ऐं 55 रुपया डीज़ल चढ़ण जी ख़बर सोशल मीडिया ते टीवी चैनल ते हली। उन खां पोइ जेको ॿारहाड़ी सां तालुक़ु रखंदड़ जेके माण्हू आहिनि उहे हिते पहुचनि पिया, जंहिंमें पेट्रोल जी क़ीमतूं ॾिसनि पिया, उन्हनि जे मथनि ते हथ अची विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जेको ग़रीब माण्हू जेको 500 रुपया ॾियारी कमाइण वारो उहो छा वठी सघे थो, जेको पेट्रोल जी क़ीमतूं जे इज़ाफ़े खां पोइ मुनाफ़िक़ोरनि पहिरीं का रमज़ान शरीफ़ खां हर शइ जूं क़ीमतूं वधाए छॾियूं। हाणे पेट्रोल महांगो थियण खां पोइ त अञा वेतर महांगाई थी विया, गरीब अवाम सख़्तु परेशान आहे। अचो त काज़ीअ मंझि अवाम खां पुछूं त पेट्रोल जेको चढ़ियो आहे उन बारे में हुनजो छा चवणु आहे। असांजा बच्चा फाका के चीरे लॻा पिया आहिनि, हीअ पंहिंजे मौज मस्त में वेठा आहिनि। महिरबानी कयो को सदर वज़ीर आज़म असांजी का मदद कयो, असां ग़रीब बेरोज़गार लॻा पिया आहियूं। बच्चा ईद लाइ कपिड़ा कोन्हनि, का शइ कान्हे। असांजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे असांजी मदद कई वञे। करायो वजह गरीब आवाम सफ़ा काफ़ा कशीअ में अची पई आहे ऐं सभु बेरोज़गार आहिनि ऐं रोज़ीअ जो कुझु ज़रियो थिए, उनजा ॿचिड़ा ख़ुशीअ सां ईद करे सघनि। खाइण लाइ कुझु कोन्हे, एतिरो न थिए जो रोडनि ते अवाम अची वञे ऐं इहा महिरबानी करे असां ते ज़ुल्म घटि कयो वञे। अॼु हिकिड़े ॾींहं में 60 रुपया पेट्रोल चढ़ी वियो आहे। असां ज़ुल्म आहे यार, त जेको वॾी नाइंसाफ़ी आहे, इहो हुकूमत न करणु घुरिजे। असां ग़रीब मिसकीन माण्हू ॿ वेला कमायूं खाऊं ऐं जेको आहे हाणे किथां सां पूरी कयूं, पेट्रोल पूरी कयूं, खाइण पूरी कयूं। हुकूमत खे इहो गुज़ारिश आहे। असां पाण टैक्सी ड्राइवर आहियूं। पेट्रोल जेको राति नाइंसाफ़ी वॾो ज़ुल्म करे छॾियो अथनि, 350 रुपया लीटर करे छॾियो अथनि। पेट्रोल हाणे उहे किराया भाड़ा आहिनि कोन को, असां मज़ूर माण्हू रोज़ कमायूं रोज़ खाऊं। इन खां जेको इन खां या गाॾियुनि खे साड़ियूं या पाण खे साड़ियूं या पंहिंजा ॿार रोड ते हाणे ॿारनि खे बाहि ॾियूं। असांजी आमदनी 500 रुपया, उहा बि आमदनी जेको असां अहिड़ो गवर्नमेंट ज़ुल्म करे छॾियो आहे। 355 रुपया लीटर मूंखे ॿुधा त असां काॾे वञूं। बाबा बराए महिरबानी अलाह खे मञो, गवर्नमेंट खे असांजी अर्ज़ु आहे, माना ॿाहूं ॿधी अर्ज़ु था कयूं त पेट्रोल लाहियो त असां पंहिंजे बचनि जो गुज़र कयूं। 8-8 ॾींहं थी विया आहिनि, किरायो कोन्हे को, किरायो भाड़ो रोज़ छा ते खणूं। अवाम बिल्कुलु माना खाइण लाइ माना असां का शइ कान्हे का। वाह, असां ग़रीब आहियूं, ड्राइवर आहियूं, बेरोज़गार आहियूं। तेल एॾो वधी वियो आहे जो असां को किराए वारो असां वठी बि कोन थो वञे, हिते किरायो बि नथो ॾेई सघे। असां वेठा आहियूं, ईद मथे अची वई आहे, न कपिड़ो लटो वठी था सघूं बच्चनि जे लाइ। बेरोज़गार हाणे काॾे वञूं। हुकूमत खे इहो ई अर्ज़ु आहे त कुझु हल्काई करे, तेल कुझु हेठि किराए तो गरीब असां रोज़ी बि कयूं, बच्चनि खे ईद बि करायूं। महांगाई लाइ असांखे ज़ुल्म लॻो पियो आहे। पेट्रोल सस्तो कयो त रोज़गारी थिए, गरीब माण्हू जेके अवाम खे रिलीफ मिले। पेट्रोल सस्तो कयो त कुझु रोज़गारी थिए शहर में। हीअ जेके खाइण पीअण वारियूं शयूं आहिनि, हर शइ तेल महांगो थियो आहे त पेट्रोल महांगो थियो आहे त शयूं सभु कुझु महांगियूं थियूं आहिनि। असां वटि का शइ न आहे, का एतबार कयो पेट्रोल सस्तो कयो, पेट्रोल सस्तो कयो। अर्ज़ु आहे त हिन महांगाई दौर जे करे ही प्रेस कयो थी वञे, जंहिंजे लाइ असां आला अमलदार वज़ीर आज़म जनाब सदर आसिफ अली ज़रदारी वज़ीर आला सिंध खे अर्ज़ु कयूं था त जेतिरी महिरबानी थी सघे असां ड्राइवरनि ते एतिरी कई वञे, छो जो पेट्रोल गैस एतिरी महांगाई थी वई आहे जो असां पेट पालण लाइ बि परेशान आहियूं। असां हिन महांगाई करे अॻु में बि परेशान हुआसीं ऐं वरी हीउ सिलसिलो थियो आहे, इन लाइ असां परेशान आहियूं। वज़ीर आज़म ऐं मथियां ॿिया जेके बि आला उहिदेदार आहिनि उन्हनि खे असां अर्ज़ु कयूं था, असां मिसकीन ग़रीब बेरोज़गार आहियूं। अॼु 5 ॾींहं जेके बीठियूं आहिनि गाॾियूं ऐं उन लाइ असांखे को मानी खाइण एतिरा पैसा बि कोन्हनि के। अहिड़ो तेल महांगो, अहिड़ी हालत आहे, असां कहिड़े पासे वञूं। हीअ त मजबूर करे छॾींदा, जीअण असांजो हराम थी वियो आहे। इन लाइ महिरबानी करे हिन पेट्रोल खे, हिन मसइले खे घटि कयो त असां पंहिंजी ज़िंदगी सवली गुज़ारियूं। ग़रीब माण्हू छा खे पुॼंदो। पेट्रोल चढ़ी वियो आहे, हीअ ग़रीब अवाम सां वॾो ज़ुल्म आहे, बेइंतिहा एतिरी नाजाइज़ी गवर्नमेंट कई वेठी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अर्ज़ु आहे त पेट्रोल 55 रुपया चढ़ी वियो आहे, डीज़ल 55 रुपया चढ़ियो आहे। आख़िर ग़रीब माण्हू काॾे वञनि। कैमरामैन जगदीश कुमार सां गॾु गुलाम मेरान टीवी काज़ी।